सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां ॾाह मिनट सुबुह शाम पंहिंजो पाण खे ज़रूरु आहे। शुरूआत सां बची सो मौन सां शुरू। मौन काफ़ी जॻहियुनि ते बहितर हूंदो आहे। अॼु पाण सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं था, हिकु खाधे जे वक़्तु, ॿियो गुस्से जे वक़्तु। बाक़ी वरी पोइ ॻाल्हाईंदासीं ॿिए दफ़े, हर दफ़े थोरो थोरो जीअं असांखे सम्झ में अचे, थोरो थोरो। इन करे मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि मिली। हिन दफ़े मां बॉम्बे में हुयो, सालगिरह एनिवर्सरी असां सभु कंदा आहियूं। कॾहिं बर्थडे कंदा आहियूं, कॾहिं एनिवर्सरी कंदा आहियूं, कॾहिं कोई बि मल्हाईंदा आहियूं, कंहिं ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं पंहिंजे जीवन में जेको हूंदो आहे। कॾहिं नाम जी सालगिरह कंदा आहियूं। असां सभु कुझु न कुझु कंदा। पर हिन मां बॉम्बे में हुयो, ॾाढी सुठी चीज़ हुई। हिकिड़ो शख़्स पंहिंजी संगत सां गॾु आयो, उहो पंहिंजी 25 सालगिरह करणु आयो। उन 25 सालगिरह कई ऐं जेका मुंहिंजी 25 सालगिरह हुई, उहा हुई मां 25 साल अॻु जॾहिं मुंहिंजो पहिरियों दफ़ो वास्तो पियो। मां चयमि त सत्संग ॿुधो मां तव्हांजो, त उन वक़्तु तव्हांजो 25 साल अॻु चयो भाई एक शर्त में खेलूंगी, प्यार प्यार की बाज़ी, जीतू तो तुझे पाऊं, हारू तो पिया तेरी। सॼो हिते ॻाल्हायो। उनखे अॼु 25 साल थिया। अॼु उनखां अॻु में मुंहिंजी ज़िंदगी जेका बि हुई, कॾहिं तनाव, टेंशन, परेशानी, क्रोध, कारोबार हुयो, सभु कुझु हुयो। लेकिन 25 साल में जेको अॻो सत्संग ॿुधो, उहा चीज़ मां पंहिंजी दिलि में अपनाए छॾी। भई जेको ई मां कमु करां, जेको ई तव्हां चयो, बसि उन सचे साईं जो हुकुम सम्झी चङो आहे त मालिक तुंहिंजी रहमत आहे, आसीस आहे, सभु तुंहिंजे करे। मूंखे कोई वॾाई आहे ई न। ऐं जेकॾहिं काथे हारियो आहे त मालिक मां तुंहिंजी आहे, पाण संभाल, सभु कुझु तूं ई आहे। जेको बि आहे मां ॿिन्ही हालतुनि में पंहिंजो पाण खे मालिक खे ॾेई छॾियो। ऐं उनखां बाद अॼु मुंहिंजो घर हुजे, परिवार हुजे, मां पाण हुजां, कारोबार हुजे, असां सभु एतिरो ख़ुशि हुजो। असांजो घर हिकिड़ो स्वर्ग आहे। असां सभु संसार में ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, ॾाढा बहितर रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां उन 25 सालनि में लफ़्ज़ खे, सत्संग खे संभाले करे रखियो आहे। सो 25 सालगिरह खणी करे मल्हाइण करे आया, सभु हुते मिलण आया। सो हक़ीक़त में असां में वॾी वॾी कमाल जी चीज़, ॾाढी सुठी चीज़ थी। भई 25 साल असां हुते अमल कयो आहे ऐं असांजी ज़िंदगी बदिली आहे। तंहिंजे करे असां कोई उन सचे साईं जे रहमत खणी करे पंहिंजे जीवन में अपनायूं त मूंखे उहो करिणो आहे। ऐं उते अमल करे कॾहिं असां उनजी सालगिरह मल्हायूं, पोइ ॾिसूं असां में केतिरो बदिलाव ईंदो आहे। असांखे यादि हूंदो जीअं असां पंहिंजे जनमदिन मल्हाईंदा आहियूं, पंहिंजी एनिवर्सरी मल्हाईंदा आहियूं, या कोई ॿियो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं। असां पंहिंजे गुणनि जो बि को ॾींहुं मल्हायूं, कंहिं चङाई जो बि ॾींहुं मल्हायूं। भई असांजो ॾींहुं हुजे, भई ठीकु आहे, असां खाधो ख़ामोशी सां खाईंदासीं, मालिक जो प्रसाद सम्झी करे खाईंदासीं, त पूरी ऊर्जा असां ॾे अचणु शुरू थी वेंदी। असांजो हूंदे भई क्रोध में असां मुस्कुराईंदासीं, कंहिंखे कुझु न चवंदासीं, अंदरि में खिलंदासीं, या पंहिंजो कोई कमु करे वठंदासीं, कोई एक्सरसाइज करे वठंदासीं, मालिक जो नाम जो जाप कंदासीं। असां कुझु ॾींहंनि में
वो सॼी शक्ति असांखे सॼो तिन कयूं तानो तानो तिन खां ॿियनि जो हूंदो पर उन सिरनि वांगुरु घर सॼो पंहिंजो पाण ठही वेंदो ऐं असां सुरक्षित ऐं ख़ुशहाल रहंदासीं सदाई बहितर रहंदासीं सदाई चङा रहंदासीं।